अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। मोरो जे समाजी पीपुल्स पार्टी कारकुननि गुलाम मुर्तज़ा कोराई जी अॻुवाणीअ में सूबाई वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार जी सालगिरह जो केक कोराई हाउस बाईपास टाउन में काटियो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिटी मोरो जे उहिदेदारनि, वर्करनि ऐं टीम ज़ियाउल हसन लंजार जे टीम मेंबरनि शिरकत कई, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ज़ियाउल हुसैन लंजार अवामी ख़िदमत ऐं अवामी सियासत ज़रिए हितां जे सियासी माहौल खे तब्दील कयो आहे, जेको अवाम जे मुस्तक़बिल ऐं मोरो जे बुनियादी रिथाबंदी करे शहर खे हिकु नओं रुख ॾिनो। इंशाअल्लाह मुस्तक़बिल क़रीब में मोरो शहर तरक़ीअ जे हवाले सां ख़ूबसूरत ॾेख ॾींदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।